मंझंदि जे पानी जूं तबाहकारियूं जारी। पीरशाह वटां दादू जे तहफ़ुज़ लाइ रिंग बंद जो 50 फुट लुड़ी पियो। शहर बुॾण जो ख़तरो। पानी तेज़ी सां ख़ुदाबाद तरफ़ वधण लॻो। बोर जो पानी भांसैदाबाद जे रिंग बंद सां टकराइजी वियो। दबाव घटाइण लाइ सिम नाले खे करमपुर वटां कट ॾिनो वियो। शहर जे तहफ़ुज़ लाइ रिंग बंद ॿधण जो कमु जारी। पाणी हेठि आयल ग्रिड स्टेशन जी भिति किरी पई। भांसैदाबाद शहर खे बिजली जी फराहमी मुअत्तिल। फरीदाबाद, मेहड़, खैरपुनाथन शाह, जोही वटि पाणी में लाथ अची वई। बदीन ऐं ठटे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बंदनि ते पाणी जो दबाव बरक़रार। झुडो शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि मां ॿोॾि जो पाणी निकाल थी सघियो। दादू में बोर जे घेरे आयल शहरियुनि जी महफ़ूज़ हंधनि लटपलाइण जारी। शहर जी पहिरीं डिफेंस लाइन टुटी वञण खां पोइ शहर खे बचाइण लाइ प्लान बी ते अमल शुरू थी वियो। रोडावा वटि रिंग बंद जी तामीर जारी। ॻरियुनि मशीनुनि ज़रिए रिंग बंद खे 15 फुट ऊचो करण जूं कोशिशूं। मंछर मां 1 लख क्यूसिक पाणी सिंधु में छोड़ थी चुको। सिंध काबीना बोर्ड मुतासिर में इमदाद इदारनि बदिरां हिकु कमेटी ज़रिए करण ते इतफ़ाक़ करे वरितो। 1 अक्टूबर खां कणक मार्केट में जारी करण जो फ़ैसिलो। कणक जो इमदादी अघु मुक़ररु करण लाइ सब कमेटी क़ाइमु। वरी वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त इमदादी सामान जे विर्छ लाइ निज़ाम जोड़ियो वञे। इमदादी सामान जी विरासत मुकमल तौर ते शफ़ाफ़ हुजणु घुरिजे। सिंध हुकूमत हर मुतासिर ताईं इमदाद यकीनी बणाइणु चाहे थी। ॾुखे वक़्त मां गुज़री रहिया आहियूं। सिंध जे केतिरनि इलाइक़नि में 8 खां 10 फुट पाणी बीठल आहे। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सॼी दुनिया खे गॾिजी मौसमियाती तब्दीलियुनि जो मुक़ाबिलो करणो आहे। UN सेक्रेटरी जनरल चयो त एतिरी तबाही कॾहिं बि नाहे ॾिठी। माण्हुनि जी बहाली जो प्रोग्राम जोड़ियो आहे। ॿोॾि सबबु 3 करोड़ 30 लख माण्हू बेघर थिया आहिनि। हारियुनि खे 3.5 अरब रुपयनि जो नुक़सानु पहुतो आहे। सखर, खैरपुर, बदीन ऐं ॿियनि इलाइक़नि में ॿोॾि वारी सूरत आहे। UN सेक्रेटरी खे चयो त पैसा न खपनि, तंबू ऐं मच्छरदानियुनि जी ज़रूरत आहे। UN सेक्रेटरी जनरल जे बोर्ड मुतासिरनि लाइ बेमिसाल मदद ते थोराइता आहियूं। एंटोनियो गुतेरेस बोर्ड मुतासिरनि जो आवाज़ बणियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ समाजी राब्तनि जी वेबसाइट ते पंहिंजे ट्वीट में चयो त UN सेक्रेटरी जनरल बोर्ड सबबु आयल तबाही ते दिली तो ॾुखारो थियो। पाकिस्तान खे इन चैलेंज मां निकिरण लाइ आलमी बिरादरी जे इमदाद जी ज़रूरत आहे। एंटोनियो गुतेरेस जे क़ाइदानी किरदार तमामु घणो मुतासिर कयो। एंटोनियो जो दौरो ॿोॾि सबबु जनम वठंदड़ इंसानी अलमे जी आगाही बाबति अहम आहे। बाबा क़ौम कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी 74वीं वरसी मल्हाई पई वञे। वरसी जे मौक़े ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, आसिम ज़रदारी, वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, मुराद अली शाह पारां भेटा पेश। वज़ीर आज़म जो चवणु आहे त कायदे आज़म जी क़यादत खां सवाइ आज़ाद रियासत जो ख़्वाब कॾहिं बि साबिया न थिए हा। ललकारुनि खे मुंहुं ॾियण लाइ बाबा क़ौम जे उसूलनि, ईमान, इत्तेहाद, तंज़ीम ते अमल जी ज़रूरत आहे। अॻूणे सदर आसिम ज़रदारी चयो आहे त हू कायदे आज़म जे नज़रिये ते अमल करे रहिया आहिनि। कायदे आज़म जे पाकिस्तान खे मुतहद ऐं मज़बूत बणाइण जी ज़मानत 1973 वारो आइन आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना खे भेटा पेश कंदे चयो त क़ौम खे हर मुश्किल में कायदे आज़म जी पैरवी करणी पवंदी। हू पाकिस्तान खे अहिड़ी रियासत बणाइण लाइ जदोजहद जारी रखंदा जिते जमहूरियत मज़बूत हुजे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, वक़्ती गवर्नर सिराज दुरानी ऐं सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब पारां कायदे आज़म जी मज़ार ते हाज़ी भरे भेटा पेश। वॾे वज़ीर जो सभिनी खे गॾिजी हिन मुल्क खे संवारणो आहे। मुर्तज़ा वहाब जो कायदे आज़म जी वरसी जे मौक़े ते चवणु आहे त समूरी क़ौम कायदे आज़म जी थोराइती आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जारी। सामारे भरपासे जे इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु वसकारे ॿोॾि मुतासिरनि जे ऐंजनि में इज़ाफ़ो करे छॾियो। इलेक्शन कमीशन में इंतज़ामी खोट आहे। हतमी फ़ैसिला बंदि कमरनि में न थियण घुरिजनि। PTI अॻवान फवाद चौधरी चयो त इदारा हिकु पेज ते न हुजनि त मुल्क हली नथो सघे। सियासी जमायतूं माण्हुनि जी मर्ज़ी जी नुमाइंदगी कनि थियूं। कराची में समाजी अॻवान अब्दुल वहाब सुमरे जो नौजवान भाई टियों कुआड़ियूं हणी क़त्ल। लहसनाबाद वारे इलाइक़े में नौजवान शहजाद सुमरो जो तशद्दुद ते लाश मिलियो।
मक़तूल जे वारसनि मूजिब नौजवान सब्जी मंडी ते कम कंदो हो। बाबत भरिसां पुराणे तकरार तां फायरिंग 2 सगा ॿाहिरि मारिजी विया। गुरशाणी वठ हथियारबंदनि फायरिंग करे 2 सगनि ॿाहिरनि गुलशेर ऐं दिलशेरिन खे क़त्ल करे छॾियो। पुलिस मूजिब मारिजी वियलनि जो तालुक़ ॻोठ आरिफ माची सां आहे। गुडो वेझो अणॼातल हथियारबंदनि फायरिंग करे हिक ॼणे खे क़त्ल करे छॾियो। ॿियो ज़ख़्मी आरटी 17 वटि फायरिंग में 45 वरनि जो गुदाली सावल मारिजी वियो। अली मोहम्मद गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो। पुलिस पहुची मक़तूल जो मड़ ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मूजिब वाक़ियो सावन ऐं सब्ज़ोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ पुराणे तकरार तां पेश आयो आहे। एशिया कप T20 जे फाइनल में श्रीलंका जी पाकिस्तान खिलाफ बैटिंग। क़ौमी टीम तरफ़ां टॉस कटे फील्डिंग जो फ़ैसिलो। पाकिस्तानी टीम में 2 रांदीगरनि जी तब्दीली। नसीम शाह ऐं शादाब ख़ान जी वापसी।